बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ज़िंदगी जूं कुछ आम ॻाल्हियूं आहिनि, नंढड़ियूं नंढड़ियूं सफ़ा मामूली, पर उन्हनि जो इम्पैक्ट असांजी ज़िंदगीअ ते घणो आहे, उनजो असरु असांजी ज़िंदगीअ ते घणो पवंदो आहे। उहो असरु जेकॾहिं माण्हू महसूसु करे त उन जा जेके नताइज हूंदा या तव्हांजी ज़िंदगीअ ते जेके उन जा असर हूंदा उहे ॾाढा फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। हूअं बि जेकी बि असां ॻाल्हि कंदा आहियूं या ज़माने में कमुकार कंदा आहियूं, उन में हिकु शइ हमेशह ज़हन में रखी वेंदी आहे, कहिड़ी त उनजो को न को फ़ाइदो हुजे या उनजो असांजे ईंदड़ नस्ल ते असरु सुठो पए। हिकु नंढड़ी ॻाल्हि जेका आम तौर ते ॿारनि खे न ईंदी आहे, कहिड़ी न करणु। जेको बि माण्हू कंहिं बि मामले में न नथो करे सघे उहो ख़ुशि नथो रही सघे। ख़ुशीअ जो वास्तो घणी क़दुरु हा सां आहे पर न सां बि आहे। जेकॾहिं तव्हांजी कंहिं कम में दिलि नथी चए, मुकमल तौर ते इनकार कयो त मूंखां इहा शइ कान थींदी। उहा न उन कूड़े आसिरे खां भली हूंदी आहे जंहिंमें सचाई न हुजे। हूअं बि आसिरो मुश्किल वक़्त में कंहिं ॿेड़ीअ वांगुरु हूंदो आहे, पर जेकॾहिं ॿेड़ीअ में ई सोराख़ हुजे ऐं माण्हू ॿिए माॻ ताईं न पहुची सघे त उहो आसिरो कहिड़े कम जो। तव्हां ॾिठो हूंदो त नंढपण में जेकॾहिं को बि नंढड़ो ॿारु इनकार कंदो आहे कंहिं बि ॻाल्हि ते, त उन जा वॾा या तव्हां असां उनखे दड़का ॾींदा आहियूं त तूं बदतमीज़ी थो करें, तूं चवणु नथो अठें, तूं मुखालफ़त थो करें, ऐं हाणे ई तूं अहिड़ो थी वियो आहे। उनजो असरु छा थींदो आहे त उहो ॿारु आस्ते आस्ते ख़ौफ़ में अची वेंदो आहे, डिॼणु लॻंदो आहे ऐं हुनखे का बि शइ सम्झ में न ईंदी आहे त उहो ख़ुदि डिसीशन करे सघे। असां कॾहिं बि पंहिंजे नंढनि खां मुशावरत न वठंदा आहियूं, उन्हनि खां उहा राय न पुछंदा आहियूं त हू छा था चवनि। मां तव्हां ईअं चवंदो आहियां त पंहिंजे नंढनि खां राय वठो, उन्हनि खां पुछो। जेकॾहिं तव्हांखे उहा राय वणे त उनखे एक्सेप्ट कयो, जेकॾहिं न वणे त उनखे लफ़्ज़नि में सुठे नमूने सां बयानु करे चओ, बाबा हिन खे ॿिए तरीक़े सां करे सघिजे थो। तव्हांजी राय में वैल्यू आहे, तव्हांजी राय में जी अहमियत आहे ऐं तव्हांजी राय खे असां गौर सां ॿुधूं था, पर इन खां वधीक हीअ शइ बहितर थींदी। पोइ ॾिसो त तव्हांजा नंढड़ा तव्हांजे वेझो केॾा था थियनि।